नुसल्ली व नुसल्लिमु अला व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वत्तकुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम इन्नल्लाह काना अलैकुम रकीबा। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्निकाहु मिन सुन्नती फमन रगिब अन सुन्नती फलैस मिन्नी औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जेके दोस्त जागन था वो थोड़ो बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़नि। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व औलादिही व अहले बैतिही अजमईन। वाजिबुल एहतराम गोट अदलू सोलंगी जा दोस्तों ऐं मुसलमान भाइरो, रब करीम जा तमासा गुनाहगारन ऐबदारन बदकारन जे मथा अणगणिया एहसान ऐं मेहरबानियूं जंहिं हिन सख्त गर्मीअ वारे मौसम में असांजे बिरादरम हाफिज शाहिद साहब जे शादीअ वारे ख़ुशीअ जे मौके ते निकाह वारे पुरमुसरत वारे मौके ते रब साईं हिन भलारी महफ़िल भलारी मजलिस में घुराए करे कुरान पाक जो दीदार भी करायो आहे ऐं कुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। मां सम्झां थो गर्मीअ जी तमामु घणी शिद्दत आहे ऐं तव्हांजो वेहण ॿुधाए थो त अलाए सुबुह ताईं त उथी बि सघंदो अलाए कोन सघंदो। तव्हांजी साणाइप तव्हांजी कमज़ोरी सम्झ में ईअं थी अचे त अलाए उथंदो पाण अलाए को थाण वारो वरी ॿिए खे खफ़ो न करिणो पवंदो। ऐं तव्हां सोलंगनि सां कचहरी कंदे टाइम बि चङो थियो। छा ख़्याल आहे?
थोड़ा हो हिकु ॿ थो ॻाल्हाए पियो ऐं मौक़ो बि शादीअ जो आहे मौक़ो बि छो त शादीअ वारे जलसनि में नौजवाननि जो अचणु इहा निशानी हूंदी आहे त मन असांजे रब अबे खे बि रब सही सम्झ नसीब फरमाए ॻाल्हि त सम्झ में अचे थी न सिंधी सम्झंदा न ऐं वरी हिननि मौक़नि ते वरी पोड़ा पोड़ा पोइ हिते भॼंदा आहिनि त मथां छोरो चवे त बाबा ॿुध हा वाह पोड़ा पोड़ा पोइ हिते भॼंदा आहिनि छोकिरा छोकिरा अॻिते ईंदा आहिनि असां वरी चवंदो आहियूं त सभु अॻिते अचनि पर कुझु गर्मी बि आहे मां इन जे करे अवल पंहिंजो पखो बंदि करायो कुझु मूंखे गर्मी लॻे त तव्हां मां बि गर्मी निकिरे न मथां चयो त बोल साहिब ॾे पाण ॾे पखो हले थो पियो बाबा असां सोलंगनि जो पखो बंदि थी वियो हाणे सभई हिकु जहिड़ा दुरूद शरीफ़ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि अवां जे साम्हूं महबूब असांजे अहादीस मुबारक मां हिकिड़ी हदीस पाक कुरान पाक जे सूरत निसा मां आयत जो भी टुकड़ो अवां ॾे ॾाढो तिलावत कयो रब पाक शल तव्हां असां समूरन खे कुरान पाक रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए हिकु आहे निकाह जी फज़ीलत ॿियो आहे निकाह जी अहमियत टियों आहे निकाह जूं बरकतूं चौथों आहे निकाह जा फ़ाइदा पंजों आहे घोट जा हक़ छहों आहे उन छोकिरीअ कुंवार जा हक़ सतों आहे घोट जे पीउ माउ जी ज़िमेवारी अठों आहे छोकिरीअ जे पीउ माउ जी ज़िमेवारी ॻाल्हियूं घणियूं आहिनि शर्त आहे तव्हां जाॻंदव ऐं पाण ई जाॻंदव तव्हांखे मां पाण ई जाॻाईंदुमि छा बाबा भव जूं ॻाल्हियूं न कंदासीं कीअं सही अहिड़ियूं भव वारियूं ॻाल्हियूं न कंदासीं जो हाणे घोट जे हाव ते को भव वेहिजी वञे त पोइ अलाह ख़ैर करे इन करे हाणे पाण ॻाल्हियूं कंदासीं सभु फ़ाइदे वारियूं हा बाबा असांजो हिकिड़ो माइट अज़ीज़ आहे उहो मज़ाकी शादी के पहिरियों त पहिरियों सां रोज़ फॾो बाबा पढ़ाए 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 न कमाईंदो मां न वेंदो मां काॾे बि कोन पढ़ाए वरी जॾहिं शादी कई शादीअ खां बाद हुनखे त ख़बर ई न हुई त ॿियो जहान बि अची सौदे ते किरो त फलाणी जे ते किरो त फलाणी जे ते किरो पोइ कजाड़े पिणस खे पोइ चए जेकॾहिं ख़बर हुजे हा त मां तोखे बि झलिया हा त शादी न कजां छा हुजे पिणस खे जेकॾहिं इन सूरनि जी ख़बर हुजे हा पीउ खे बि चए त मां अॻु में हुजां त तोखे बि झलिया हा त शादी सो इंशाल्लाह पाण नुक़सान न ॿुधाईंदासीं छा थिए पाण नुक़सान फ़ाइदा ई फ़ाइदा ॿुधाए ऐं शादीअ जा फ़ाइदा हिन में बि लिखिया अथव क़ुरान पाक में भी आलम सगोरा वेठा आहिनि अल्लाह सही फरमायो इयकूनु फुकरा युगनिहिमुल्लाह रब सही फरमाए तो जेकॾहिं मिस्कीन हो न तव्हां ग़रीब हो न पोइ रब फरमायो शादी कयो तव्हां आसूदा थी वेंदो छा में लिखियो पियो इयकूनु फुकरा जेकॾहिं तव्हां फ़कीर हो शादी कयो से फ़ाइदो युगनिहिमुल्लाह रब फरमाए तो गनी थी वेंदो अब फ़र्क़ थींदो आहे कि न थींदो आहे असां छा चवंदा आहियूं अलाए छो सोलंगनि में निड़ी नथी हले पर हलाइणो पवंदो निड़ीअ खे
असां चवंदा आहियूं त अवल छोकिरो नौकरी वठे, अवल छोकिरो नौकरी वठे पोइ ॾींदासीं छोकिरी वठी। छोकिरो चवंदो आहे त नौकरी मिले न मिले पर छोकिरी त मिले, नौकरी मिले न मिले पर छोकिरी। निकाह उहा सुन्नत आहे जेका हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां शुरू थी आहे। कॾहिं खां वठी? निकाह उहा सुन्नत आहे जेका हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां शुरू थी आहे। जन्नत में भी हूरनि सां निकाह थींदो। कॾहिं खां वठी हलियो आहे? जॾहिं ॾाढो आदम हिन धरतीअ ते आयो त इहा सुन्नत शुरू थी आहे। ओ वरी जॾहिं ॾाढे आदम जी सॼी औलाद जन्नत में वेंदी, उते अल्लाह वरी जन्नत जे हूरनि सां भी निकाह हो। पोइ बि अहिड़ी काई भी सुन्नत न आहे जेका यको हली आहे, पर निकाह जो हलियो आहे त निकाह वारी सुन्नत ख़त्म। आवा निकाह वारी सुन्नत ख़त्म न आहे। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां असांजे लाइ ॼमण खां वठी करे मरण ताईं ज़िंदगीअ जी रहनुमाई फरमाए विया। काथां वठी? ॼमण खां वठी करे मरण ताईं ज़िंदगीअ जी रहनुमाई फरमाए विया। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़िंदगी मुबारक ते नज़र तकर महबूब मुस्तफा करीम फरमायो, ओ मुंहिंजा उम्मतियो, क़यामत वारे ॾियारे मां मुहम्मद जीअं तव्हां जे करे फ़ख्रु कयां, तव्हां मां मुहम्मद करीम जे ॻाल्हि ते अमल कयो वञो। साईं असां जे करे तव्हां कीअं फ़ख्रु कंदव? आका साईं फरमायो, तज़व्वजुल वदूद वलूद वइनी उबाही बिकुमुल उमम यौमल क़ियामा। आका साईं फरमायो, तव्हां शादियूं कजो जेके फरमान बरदार हुजनि, जेके मुड़ुसनि सां मुहबत करण वारी हुजनि। साईं शादियुनि करण खां बाद में छा थींदो? फरमाईंदा जेके ॿार घणा ॼणनि। साईं असांजी उम्मत, साईं जेके औरतूं ॿार घणा ॼणींदियूं, ॿारनि घणनि ॼणनि जे करे तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो, तव्हां कीअं फ़ख्रु कंदव? फरमाईंदा क़यामत वारे ॾियारे मां मुहम्मद जी उम्मत घणी हूंदी त ॿियनि नबियनि ते मां फ़ख्रु कंदुमि। कंहिं नबीअ सां हिकिड़ो उम्मती, कंहिंसां हिकिड़ो उम्मती, कंहिंसां ॿ उम्मती, कंहिंसां टे उम्मती, पर मां मुहम्मद करीम सां क़यामत वारे ॾियारे उम्मत तमामु घणी हूंदी। मुंहिंजो उस्ताद मोहतरम हरस मीर मोहम्मद मीरक वारो फरमाईंदो आहे, दुनिया जो दस्तूर आहे, दुनिया जो। अब तव्हां इन ओड़े पाड़े जो असां ते हक़ आहे। मां पंहिंजे उस्ताद साईं हरस साईं अब्दुल अज़ीज़ कलवट साहब जन वटि 4 साल पढ़ियो आहे। इन जे करे तव्हांजो असां ते हक़ आहे। पोइ इन करे मां कोशिशि कंदो आहियां त साईं स्टेज ते न हुजे, बाक़ी पोइ अवाम असां हिक ॿिए खे ॾिसी वठंदासीं। ॻाल्हि सम्झ में अचे त नथी अचे। उस्ताद हूंदो त तव्हां सां खुली कचहरी। मुंहिंजो उस्ताद मोहतरम ज़मीर मोहम्मद मीरक वारा फरमाईंदा, उस्ताद वो वॾो सॾिबो आहे जंहिंजा शागिर्द घणा, जंहिंजा शागिर्द घणा त उस्ताद जंहिंजी ज़मीन घणी हो ज़मींदार वॾो सॾिबो, जंहिंजा ठीका घणा त वो ठीकेदार वॾो सॾिबो, जंहिंजा वोटर घणा त वो सियासतदान। हा वाह, हाणे 20 अगस्त ते हिननि काउंसलरनि ऐं चेयरमैननि जी तारीख़ पूरी थी थिएव। काई तारीख़ थिएव? 20 अगस्त खां पोइ वरी नवां कसम ठहंदा। सिंधी त सम्झंदा न, उर्दू त न आहे। 20 तारीख़ खां पोइ छा नवां कसम ठहंदा त रब जे ज़ात जो कसम आहे। 5 साल गुज़रंदे ख़बर ई न पई असां त संभरो ई हाणे पा त क़ौम जी ख़िदमत कयूं। सदको ॾे सदको, न ॻाल्हायो। मां बि ॾिसी आहियां तव्हां सोलंगी जूं नालियूं सोन जूं आहिनि, मां सम्झां थो। हा वाह, तव्हांजा रोड बि सोन जा, तव्हांजूं नालियूं बि सोन जूं, चइबो त तव्हांजी का करामत आहे। न था ॻाल्हायो। काउंसलर को पंहिंजो ई हूंदो तॾहिं नथा कुझु। पोइ वरी 5 साल सुञातऊं कोन, ॿुधऊं कोन, ॾिठूं कोन, पोइ वरी हाणे यासीन जूं खीसनि में हूंदियूं। नेड़ा क़ुरान
बस हाणे हिन क़ुरान खे ॾिसजो बस जेका थी सा गुज़री इज्जत बचाइजो सदको ॾे सदको माल खाए अकेलो छा ख्याल आहे कुझु हलिजे न ॻाल्हायो न ॻाल्हाइजो हा पोइ मथां इहो पोयों थोरो घणो कमु रहियल हुजे मथां बंदि न थी वञे हा साईं ओ मुसलमानो अल्लाह जो वास्तो अथव पंहिंजे ज़िंदगीअ जे लाइ सोचणो आहे छा जे लाइ पंहिंजे ज़िंदगीअ जे लाइ सोचणो आहे यार मिठड़ा मिठड़ा वाइज़ दुनिया में हलनि था पिया असां आदि थी विया आहियूं मिठड़नि मिठड़नि वाइज़नि जा मिठड़नि मिठड़नि तकरीरुनि जा पर यार ॿुधायो त सही हिन कलामुल्लाह में बि के ॻाल्हियूं लिखियूं पयूं आहिनि इन कलामुल्लाह में भी के गालियों उहे हक सच बुधाइजे कि न हाँ साईं मां वाइदन में चवंदो रहंदो छो त दुनिया जो दस्तूर आहे जहिड़ो मर्ज़ हूंदो डॉक्टर भी ओड़ो इलाज कंदो अब तव्हां घोटकीअ में वञो डॉक्टर साहब वटि त होड़ में सूर पिया पोइ छा था सम्झो तव्हांखे खुड़ीअ में सुई हणंदो नी मां सम्झो नथा ॻाल्हायो अलाए ओड़ जो सूर होंदो तो दवा बुखार होंदो तो दवा कामण जी कि न बुखार वारी पो असां जेके जिन मर्ज़न में जिन बीमार में फाथल हो तो उन जी भी सनी सुकी टिकी हुजे कि न हाँ साईं ऐं असां जी भी गाल तवा मन्यो कोन था पो जडे साणा था थियो त पो साईं दुआ जा दर वरी भी आलम थवा शाबाश थी जो हाणे याद पयो थी न ॻाल्हायो हाँ साईं अल्लाहु अकबर रब करीम शल तो असां के सही समझ नसीब फरमाए आमीन चो ओ मुसलमानो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तवा घणा हुंदो तमा मोहम्मद तवा जे करे फख्र कंदम त रब मां मोहम्मद जी उम्मत केडी आ पो साईं असां जे करे फख्र कन कि न फख्र तॾहिं थींदो जॾहिं शोरा पढ़ाईंदासीं न अवा उम्मत कीअं वधंदी जॾहिं छोकरा शादियूं कंदा उम्मत कीअं वधंदी जॾहिं न्याणियूं हे त मां असांजा मुहर्रम जे करे वठ सठा त पोइ मुहर्रम ईंदो आहे मुहर्रम में शादी न थींदी आहे ईअं न साईं साईं पोइ मुहर्रम ईंदो मुहर्रम में छोरे शादी कई त माना सॼी उमिरि छोरो मातम में हूंदो बाक़ी हीअं वरी सॼो ॾींहुं दानश में आहे थोरो ॻाल्हायो यार मूंसां ईअं न कयो सभु हाँ साईं ये जेके ज़ुल्हज में शादी कंदा जेके रबिउल अव्वल में शादी कंदा तू शादो समझे खर्च न दे त रमजान में करे त भी मातम हुंदुस सिंधी ॻाल्हाए समझो ई नथा खर्च न दे त ऐं मां हीअ भी ॻाल्हि कंदो तो रहां मां हीअ भी ॻाल्हि कंदो तो रहां हाणे वेचारनि मायुनि जी भी कुछ इज्जत थी आहे जो इमरान 12,500 मुक़रर कया अथनि कबी ॻाल्हि छा ख्याल आहे 12,500 भी कड़क नोट ये जो बैंक में निकरन था त घर ते टड़को आ नोटन जो सदको कुछ हलवो पैसा विञाईंदो मां कोन रब हया ॾींदो न काॾे कंदियूं जावा ओ मुसलमानो शल अल्लाह सही असां मर्दन खे कमाइण जी तौफीक अता फरमाए आमीन चो न त असां भी 12,000 जे करे असांजा हड भी वया वेहजी नथा ॻाल्हायो वरिया वञो मां असांजा सुरंदा वेंदव को निकिरंदा वेंदव ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि पर जेकॾहिं मां चवां सो लंघियो बसि जन्नत जी चाबी तव्हांखे हूंदी जंहिंखे वणे वञो जंहिंखे वणे वञिजो सुभान अल्लाह अहिड़ा आलम हुजनि न कीअं वा न मुंहिंजा सोना अल्लाह जाने तो असां तव्हांजा सजण तव्हांजा ख़ैर ख़्वाह मां त पंहिंजे अलाइकनि में वाइदनि में हे लफ़्ज़ चया अगे वेचारी मायूं सवेर पवंदियूं हूं मुड़सनि खे उथारींदियूं मुआ जल्दी करे सुबुह जे नमाज़ जो टाइम निकितो थो वञे सवेर वेचारी मायूं उथी करे चवंदियूं मुआ उथो सुबुह जो सिज ॼाणो भरे नमाज़ त पढ़ो हाणे वरी सदोरो खान मतां कंहिंजो नालो सदोरो जो चवंदो मुंहिंजो नालो थो खणे अलाए छा हाणे वरी वेचारो सदोरो पाण थो थिए घरवारी को था तो उठ आचर मां कल भी न मिले मन अॼु सवेर पैसा मिलनी ॻाल्हायो न था हाँ वाह कल भी सॼो ॾींहुं पैसा न मिले सवेर वई नेराने मन अॼु
मां वाइज़न में चवंदो रहंदो आहे चवंदो रहंदो आहे मूंखे उन्हनि मर्दनि जे मथां हैरत ईंदी आहे। बाच में गोड लीफ बाच में गोड लीफ वाह जो काटन जो वगो पातला वाह जो टोप वाह जो पेरन में बूट पातला दूं जो मथे तो हणे ॼण त चओ त वॾे खान साहब जो हे ई सेक्रेटरी आहे पर दीद शाह में 12,000 में दीद शाह में हवा हितों जी ॻाल्हि नथो कयां तव्हां कंदो हेठि न कयो मां हितों जो मिसाल नथो ॾियां दीद 12,000 में। अल्लाह अकबर रब करीम शला के सही मर्द बनाए आमीन चो। ओ मुसलमानो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवां सांजे लाए वसियतूं करेगा तवां सांजे लाए नसीहत करेगा। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा निकाह जो फायदा निकाह जो अहमियतूं जो बुधाया पियो। महबूब मुस्तफा करीम सही फरमायो जंहिं निकाह कयो फ़क़त इस्तकमल निसफल ईमान। सही फरमायो निकाह जो हे फायदो आहे निकाह कयई त अधु ईमान मुकम्मिल थी वियो। निकाह सां अधु ईमानो फलियतकिल्लाह फिल बाकी फरमाइंदा बाकी अधु जेको हिस्सो बचे तो उन में उन ते लाज़िमात अल्लाह जो खौफ धारे लाज़िमात कुरान पाक में नजर तकर अल्लाह से घर वारनि जे लाइ छा फरमाए लितस्कुनु इलैहा कुरान फरमाइंदा लितस्कुनु इलैहा। रब फरमाए महबूबा मुंहिंजनि ॿारनि खे चओ त शादीअ जो इहो बि फ़ाइदो आहे जो तव्हांखे सुकून हासिल थींदो। छा हासिल थींदो? हाणे वरी झोरा चवंदासीं दुआ घुरो त नौकरीअ वारी मिले माना हाणे हिन जो हॾु ख़तम। हा छा था चवनि साईं दुआ घुरो त मायूं आ मिले जंहिंखे नौकरी हुजे छा उहा नौकरीअ वारी हुजे बाक़ी तुआरी मुड़सी पोइ मां तव्हां खां थो पुछा कयां अवा उस्ताद जे साम्हूं शागिर्द कुछी सघंदो आहे ज़मींदार जे साम्हूं हारी जेको जंहिंजी पघार खाए उन जे साम्हूं पोइ जंहिं ज़ाल जे पघार ते गुज़ारो करे पोइ इहो इन ज़ाल जे आॾो कुछी सघंदो ऐं जेकॾहिं चएसि त तूं 1 तारीख़ संभरजाए न पघार वठण त मां ॾिसंदीमांइ हल भेड़ा जा बचा पोइ इन दड़के खां पोइ सच ॿुधायो घुमरनि जी का थेली लॻंदसि ॻाल्हाए छॾंदा हा त जेकॾहिं चएसि त तूं भले मूंसां ज़िद कर पर पघार वठी ॾेखारजांइ चवंदो सर मां त मिड़ई मज़ाक पियो कयां तूं सीरियस वरितो थधि कोड़े सदको तुंहिंजे सर तां तुंहिंजे ॿाहुनि तां लाइट वठी थी लाइट बंद करे ओ मुसलमानो अल्लाह जे कलाम अल्लाह में लिखियो पियो घरवारी जे करे जिंदगी सुकून वारी गुज़रंदी आहे जिंदगी ऐं आलमन खां ॿुधो आहे लफ़्ज़ तव्हां ॿुधान ॿाहिरों थकल टुटल हूंदो जॾहिं घर में पहुचंदो आहे थमड़ा जा थक ई लही वेंदा आहिनि पर जेकॾहिं सुबुह जो घर वारी सौदो चवेसि उन मां कुझु बि न वठी अचे पोइ छा थो सम्झे छा न थकल हंदा नथा ॻाल्हाए ईद ताज़ी गुज़री आहे भॾा सॾा लटनि सटनि ते हूंदा रहंदो मां बि लूण बुरकियां थो फटनि ते अचूं मलम नथो रखां कंहिं छोरे जो वॻो रहिजी वियो हूंदो कंहिंजो बूट रहिजी वियो हूंदो कंहिंजो कहिड़ो जोड़ो रहिजी वियो हूंदो वरी हर विहांव ते घर वारे जो वॻो जुदा इहे भॾा सॾा सुबुह शाम अलाह कंदो इंशाअल्लाह असां मज़लूमनि जी बि रब ॿुधंदो इंशाअल्लाह ॿार वेठा आहियूं घर सो झाख जे भरिसां सो बि इंशाअल्लाह नथा चओ अवा असां मर्द बि चओ मज़लूम आहियूं असां मर्द मज़लूम कीअं आहियूं पाण गाह बि नथा करे सघूं न नथा ॻाल्हाए ॾाटरो बि पाण को हले नथो भरी त पाण ॿधी नथा सघूं खणण में त वरी चेल असांजी सफ़ा ख़तम आहे कुतर भी पाना बाकी सही मानी खाइण जा शींह टुबड़ो दे त टुबड़ो ही हवा टुबड़ो दे त मानी भले सब बार रोवन यार के फर्क
अल्लाह अकबर लिखियो पियो घर वारी जे करे जिंदगी सुकून वारी गुजरंदी आहे। अल्लाह सैया तोखे मूंखे दुआ सिखारिया रब्बना हब लना मिन अज़वाजना व ज़ुर्रियातिना कुर्रता अयन। रब करीम फरमायो घर वारी भी अखिन जो ठार हुंदी आहे तो औलाद भी अखिन जो ठार हुंदी आहे। अब घर वारी भी कुरान तो चवे घर वारी भी अखिन जो ठार बच्चा भी हिय भी चंदो आ तो जेकॾहिं घर में डचो थस बाहर जो ततलो घर ठरे घर जो ततलो उबावड़े ते न ठरे। कदा ॻाल्हायो स्टाफ वेझो कयूं परे हो परे न वञूं कमु शही धर भर परे आ। बाहर जो ततल तो घर पर घर जो ततल भले वेठो सब मोल साहब को बोतला पढ़ाए खंडरू पढ़ाए पर कम अबा मोलन जी भी छड़ो दुआ छा कंदी कुछ पंहिंजा हड भी त हलाए न। बूढ़ा सदुल्ला खोड़े साहब जो मिसाल कोन ॿुधंदाओ घोट के जे बाबा दुआ मां तो कया पर मेहनत तू भी कजाए न छड़ो मता मुझे दुआ ते भाड़ी बिठो हुजे। हाँ अल्लाह सैया कलाम अल्लाह में फरमायो ली तस्कुनु इलैहा कुर्रता अयुन। ये लफ्ज़ ॿुधाइनि था पिया सुकून जेको बच्चन में आ सुकून जेको घर वारी में आ वो बे कंहिं शइ में सुकून न आहे। वो बे कंहिं शइ में निकाह जे फ़ाइदनि जे मां तफ़सील ॾे नथो वञा शाद कॾ कंदो तो हलां। निकाह जो फ़ाइदो हे बि आहे त इंसान गुनाहनि खां बचंदो आहे। इंसान छड़ो हूंदो त कॾहिं हुन घिटीअ जे चौंक ते आहे मुंहिंजी सिंधी इंग्लिश बिंग्लिश न आहे मां सम्झा अबा छड़ो हूंदो त कॾहिं हुन घिटीअ जे चौंक ते कॾहिं हुन घिटीअ जे चौंक ते कॾहिं हुन घिटीअ जे चौंक ते शादी कई ॿार पइजी विया चौंक सभई विसरी विया। शादी कई ॿार पइजी विया साल साल में ॿार आयो त ॿिया ख्याल ई यार रखूं। हाँ वाह हिकिड़े छोरे के कशो आहे ते हिकिड़े के आहे कोन हिकिड़ो छोरो कमी समय ॿिए छोरे जी चौपल ई कोन्हे। इहो किरो तो अञा हिनखे चौंक यादि ॼाणाईंदो। दादा ॻाल्हायो हाँ साईं ओ मुंहिंजा सोना शादी निकाह जो फ़ाइदनि अहमियतुनि जे लिहाज़ सां तव्हांजे साम्हूं अर्ज़ पियो कयां। हिकिड़ो फ़ाइदो इहो आहे शादीअ जे करे निकाह जे करे माण्हू गुनाहनि खां बचंदो आहे। शादीअ जे करे निकाह जे करे माण्हू गुनाहनि खां निकाह जो फ़ाइदो ॿियो हे थींदो आहे निकाह जे करे ख़ानदान वधंदो आहे। निकाह जे करे ख़ानदान 6-7 पुट जो हूंदसि 6-7 पुट पोयों पाण अॻियों हले त भाई हिन जे लाइ ख़ुशी आहे कि न। हाँ सही आहे हिन जे लाइ निकाह जे करे ख़ानदान वधंदो आहे। निकाह जे करे पाण में ॿिनि ख़ानदान जी मुहबत वधंदी आहे। ओ हिकिड़ो ख़ानदान घोटे तन जो ॿियो ख़ानदान कुंवारे तन जो उन्हनि जी पाण में मुहबत पर अलाह करे मुहबत वधे आमीन। था काथे सोरो वेठो हूंदो काथे ॼाटरो मां बि कीअं वधीक खुला आवा मां त न सुञाणा हिकिड़े कुन ॾांहुं मथां ॼाटरो हुजे ॿिए कुन ॾांहुं सोरो हुजे सोरे जी फज़ीलत बयां ॼाटरो चवंदो हिनखे मुंहिंजे सोरे ज़ालिम यज़ीद जी ख़बर ई न आहे। वरी जेकॾहिं ॼाटे जी फज़ीलत ॿुधाईंदो त सोरो छा चवंदो बसि यार मुला बि वही था अचनि मुंहिंजे ॼाटे कया आहिनि मूंसां नूंध। अल्लाह साईं सौरन के भी शफ़क़त नसीब फरमाए त ॼाटनि के भी रब करीम हया नसीब फरमाए। नियत हूंदी महबूब जे सुन्नत जे ज़िंदा करण जी त पोइ अल्लाह जी भी मदद साहबा पोइ अल्लाह जी भी मदद पर जेकॾहिं नियत महबूब जे सुन्नत जे ज़िंदा करण जी न आहे त पोइ यार तकलीफ़ ई। निकाह जे फ़ाइदनि मां हे भी फ़ाइदो तो ॿुधाया निकाह जे करे औलाद वधंदी क़यामत वारे ॾियारे महबूब साईं फ़ख़्रु कंदा। ऐं निकाह जो हे भी फ़ाइदो थींदो जॾहिं पुट जवान थींदा आहिनि त पीउ जे कुलनि तां ॿार ई ख़तमु। पीउ जे कुलनि तां असां वटि छोरा जवान थींदे त पिण ते लठ वसंदी सुतो पियो आहे बाक़ी मींहुं नथो खोले वञे बीठ सुतो भी पियो पर बकरियुनि जो ख्याल नथो करे। हाय हाय
चल अल्लाह रहम करे। ओ नौजवानो, ओ नौजवानो, ओ नौजवानो, अल्लाह जो वासो तव, अल्लाह जो वासो तव, पंजे वडन जो अदब एहतराम कयो। हिन मौके ते नजर रखंदा कयो पीउ माउ के जगह न मिलंदी आहे खुशी जे करे को कहीं जाए ते वेही थक वञन। जॾहिं पुट शादी करे त पीउ जी खुशी ॾिसण वठूं, अमर जी खुशी। पो जिन अबे अम्मा लोड़े करे, अबे अम्मा तकलीफा काटे, अबे अम्मा लोड़े करे, अबे अम्मा तकलीफा काटे करे उन जवान पुट के जड़े पाण आयो आ ओ सागो ही जवान पुट जे करे सुभाणे पीउ माउ जे गिचे पवे उन ज़ाल जे करे पीउ माउ जी बेइज्जती करे त पीउ माउ जे अखियुनि मां लुड़क न वहंदा त ॿियो छा वहंदो। जॾहिं इहो ई पुटु साॻियो ई उन घरवारे जे करे पीउ माउ सां ईज़ाए ॾुखाए अवा पोइ उन जे ज़बान मां दुआ न निकिरंदी, उन जे ज़बान मां दुआ। ओ मुसलमानो, ओ मुसलमानो, महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु के अॼु खां 1450 साल अॻु में फरमाया जॾहिं हया वारो दौर हो, शनास वारो दौर हो, लज वारो दौर हो, महबूब मुस्तफा करीम से फरमाइंदा ओ मुंहिंजा सुहिणा अली अर्ज़ करे तो जी मुंहिंजा आका फरमाइनि था अली इहा हदीस तव्हां आलमन सगोल खां ॿुधंदा रहंदा फरमाइनि था जेते मते न्याणी जवान थी वञे ना मुहम्मद जो हुक्म थी पढ़ण में देर न कंदो कर। कॾहिं 1450 साल अॻु में नबी से फरमाया विया जॾहिं हया व शनास ग़ैरत वारो दौर हो न्याणी जवान थी वञे त पढ़ण में देर। असां वटि वीचारनि न्याणियुनि खे 30 साल गुज़री विया, 35 साल गुज़री विया। असांजे न्याणी जा मता छा थी वियो पर पीउ खे परवाह न आहे, माउ खे परवाह न आहे। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। ओ मुसलमान मुंहिंजी इहा ॻाल्हि नोट कयो जेकॾहिं पुट जो पैर थिड़की पियो, जेकॾहिं पुट जो पैर थिड़की पियो त पीउ माउ जी एॾी बेइज्जती न थींदी आहे, पोइ बि पीउ माउ कंधु खणी घुमंदो आहे। अल्लाह न करे, अल्लाह न करे पर जेके न्याणीअ जो पैर थिड़की पियो त पीउ माउ जो कंध हेठि थी वेंदो आहे। जेकॾहिं न्याणीअ जो पैर थिड़की पियो त पोइ पुट खां वधीक न्याणीअ जो मसइलो थींदो आहे, पोइ पीउ कंध मथे न करे सघंदो, अम्मा कंधो। यो त महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजन 1450 साल अॻु में फरमाया इज़ा खतब इलैकुम मन तरज़ौन दीनहु व खुलुक़हु फज़व्विजू फ़इल्लम तफ़अलू तकुन फ़ितनतुन फ़िल अर्ज़ि व फ़सादुन अरीज़। फरमाइनि था न्याणी जॾहिं जवान थी वञेव खितबो चइबो आहे जवान न्याणी ॾे न्यापो करण मन हदीस पाक में इशारो छा थो मिले त नालो अवल न रखजांइ जॾहिं न्याणी जवान थिए, जॾहिं न्याणी ऐं असां केॾी महिल न्यापो न्याणीअ ते नालो रखंदा आहियूं जॾहिं पुट पढ़ाईंदो चइसि एवज़ो चए इन एवज़ो इहो आहे त इन जा 2 पेट धीअरनि जा तोखे ॾेई छॾिया। अञा हिन मस शादी कई आहे पेट अॻु में लिखजी विया अवा पेट पोइ अलाह ख़ैर करे काथे काथे इहे बि थींदो आहे 2 पेट लिखियल हूंदा आहिनि पर उन माईअ खे सभई छोरा ॼमंदा अवा ईअं थींदो आहे हिन ते लिखायसि 2 धीअर पर माईअ ॼणियाई सभई। पोइ छा थो सम्झे चए जेको वॾो भाउ अथसि ॻोठ ठीको खयो आहे, ॻोठ त ठीको तव्हां सभई समझदार लिखियल पढ़ियल वेठा हो अॼो के माहौल ते नज़र था कयो नंढे हूंदे जा नाला यार झेड़नि जो कारण था बणजनि। नंढे हूंदे पेट में नाला थी विया, नंढे हूंदे नाला थी विया पोइ सुभाणे छा थो थिए अदा जहिड़ा झगड़ा थी विया चइसि मां संग न ॾींदोमांइ ऐं हे चवंदो मुंहिंजी मंगा कहे वती त पोइ साईं चए हितां घोट कुंवार न वेंदा पर हितां छड़ो धमाका थींदा। हल विराजा बचा छा चवंदो हितां घोट कुंवार न वेंदा पर छा थींदा धमाका थींदा। भले न्याणी वीचारी सॼी ज़िंदगी गुज़री वई पर ॿिए खे वठणु
नतीजो छा निकतो जेको नड़े हूंदे नालो कयोसे हुजूर ते फरमायो ता ख़तब अलैकुम तवा जडे न्याणी वडड़ी थी वने पो तवा नालो रखंदा सही फरमाइंदा तवा वट न्याणी वडड़ी थी वई तवा वट रिश्तो एड़े हमरा जो आयो तरज़उन दीन व खुलक फरमाइंदा दीनदार भी आए बाखलाक भी आ साईं जेको छोकरो दीनदार भी आ बाखलाक भी आ साईं तवां जो हुक्म शाए फरमाइंदा फज़विजू अखलाक वारो भी आ दीनदार भी आ उनके न्याणी पणाए जो साईं जेकर उनके न्याणी नथा पणाए जो महबूब संजा 1450 साल जा लफ्ज़ में लिखया पिया थी मां वाइज़ में हदीस अक्सर बयान कंदो रहंदो आ फरमाइंदा जमीन में फितनो भी थींदो फसाद भी थींदो छा फरमायो जमीन में फितनो भी थींदो तो फसाद भी अब फितना फसाद आइन कि न आइन आजे आइन कि न आइन जमीन में फितनो फसाद केड़ो थींदो मां शार्ट कर जे लिहाज़ तवां के एकड़ो मिसाल तो बुधाया जमीन में हे फितनो थे तो हे फसाद थे तो कदे अस्पताल जे नालिय में मां ये लफ्ज चंदो रहंदो कदे अस्पताल जे नालिय में ताजो चावल बाहर तो मिले कदे गंद जे ढेर तो ताजो चावल बाहर तो मिले कदे वाटर में ताजो चावल बाहर पयो कदे वाह में ताजो चावल बाहर पयो इन बार जे खून में बुधाए केर केर शरीक थई ये जेके मासूम जिस्म खादल हाँ सही केंजो बाहूं खादल केंजो जंगा खादल केंजी मुंडी खादल केंजो पेट खादल जरे मासूम के जानवरन पट्यो हुंदो सट्यो हुंदो जरे मासूम के जानवरन अल्लाह अकबर मां वे लफ्ज कोन जेके बयान करे सका जरे उन मासूम चीखा कयूं हुंदियूं रड़ियूं कयूं हुंदियूं बुधात जे उन चीखन में केर केर शरीक वा छोकरी जो पियो मां भी छोकरे जो पियो मां भी गुनाह में शरीक हो बाबा साईं दुनिया में हितरे जेकरे को कत्ल में मानू फांसी तो पवे तो उन जी जान छुटी वेंदी आ पर मुझा सोना साईं अल्लाह वट जान आजाद थियण ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे हा बाबा साईं अल्लाह वट अज वादो कयो जेकने पुटड़ो जवान थो बार लाहींदासे न्याणी जवान थी बार लाहींदासे हाँ अल्लाह अकबर मां शाद कर कंदो तो अला निकाह दा फायदा खोड़ लिखल मां तफसील दे नवे में निकाह जी में जो भी वडो तफसील निकाह जे बरकत जे लिहाज भी वडो तफसील मां तफसील दे न तो वना अवा जे सामो थोड़ो अर्ज तो रखा ओ वडड़ो अल्लाह जो वासुदो बच्चन के दीनदार बनायो बच्चो दीनदार होंदो जेकरे बच्चो भी दीनदार हुआ न्याणी भी दीनदार यार वो घर जेरे जन्नत वडड़ो वडन जे मतो जिम्मेवारी केरिया वडन जे मतो ही जिम्मेवारी पुट जवान थे न्याणी जवान थे बार लाए ए बुधो ही गाल भी बुधो मां वडन जे सामो है अर्ज तो कया अल्लाह जो वासो तब पंजे पुट के कदे भी पैसन ते न पणाइजो या वडन ते जिम्मेवारी पंजे पुट के कदे भी पैसन ते पो छा चंदाऊं सही छा कयूं को दे न तो पो जे नथी मिले तो थोड़ो नजर कयूं तो लक्षण कियन भला या सही अल्लाह जाने तो असा जलसन वायदन में वणूं था बेचारा मानू चंदान से को नेक को सालियो होजे तो बुधायो असा न्याणी ॾियूं अब नेकन सालन जे ला रिश्ता आहिन नेकन सालन जे ला रिश्ता पर जेकॾहिं नेक को सालियो न थींदो त पोइ हर को न्याणी ॾियण वेल सोचींदो न अब हर को न्याणी ॾियण वेल मां पंहिंजे नौजवान खे अर्ज़ कंदो रहंदो आहियां छा रखियो आहे जुआ में छा रखियो आहे वांदे रहण में छॾियो तास खे छॾियो जुआ खे छॾियो ॿिनि शयुनि खे अल्लाह कंदो पाण तव्हांजा रस्ता रब करीम खोलींदो जेकॾहिं सॼो ॾींहुं गुनाह घर के पोइ हर को चवंदो बाबा मां इनखे कीअं ॾियां अवल पंहिंजे पुट खे सुधार त पोइ संग हा अवल पंहिंजे पुट खे सुधार त पोइ संग ओ वडो मावा के अर्ज तो कया कदे बे पैसन में पंजे पुट के न्याणी न पणाजो उन जे ला मां केड़ा मिसाल या जेको पैसा भरींदो आ वरी सजी जिंदगी न्याणी के दुख दींदो आ
जेको पैसा भरींदो आहे त वरी सॼी ज़िंदगी न्याणीअ खे पोइ जेकॾहिं बीमार ज़ीमार थिए त छा चवंदुसि पैसा काॾो आणिया पिणे सभई 2-3 लख वठी वियो हाणे मूं वटि पैसा पिया अच्छा 2 लख ॾियण वेल हुयो ई बाक़ी उन नुंहुं वेचारीअ खे 100-200 रुपया दवा जे लाइ ॾियण जे लाइ तयार हो ओ वॾड़ो जेके न्याणियुनि वारा उनखे बि मां हेर थो कई वञा अल्लाह जो वास्तो अथव कॾहिं न्याणियुनि खे टकनि ते न खपाइजो अल्लाह जो वास्तो अथव कॾहिं न्याणियुनि खे टकनि ते न खपाइजो अॼु त हुनजी बुख पूरी थींदी अॼु हुनजी बुख पूरी थींदी पर न्याणी सॼी ज़िंदगी पई रोईंदी न्याणी सॼी ज़िंदगी पई लोड़ींदी सनी सुकी ॻाल्हि ते पैसे जो मेणो पिणे पैसा वठी वियो पिणे पैसा हेतिरा ॻाल्हाया न्याणी 24 कलाक ॿिए जे लाइ पई लफ़्ज़ बर्दाश्त कंदी अम्मा जे लाइ पई लफ़्ज़ बर्दाश्त कंदी शर्त न कंदा कयो ये चंदा के रब तुझे नाले ते ॾिनी मां हाणे न्याणी जी तोखे ई पार तया बाबा साईं तू पाण सिंधीअ में मिसाल ॾींदो आहे त विकामल घोड़नि जो क़दुरु तू हिकिड़ी शइ विकिणी छॾी त हाणे तोखे ॻाल्हाइण जो मौक़ो पर जेकॾहिं तू अल्लाह जे नाले ते ॾिने सुभाणे चई सघंदे बाबा मां तोखां वरितो त कुझु बि कोन पोइ छो मुंहिंजे न्याणीअ खे तकलीफ़ आहे ओ मुसलमान वॾनि जे मथां ज़िम्मेवारी आहे पंहिंजे पुट खे पढ़ायो या न्याणीअ खे पढ़ायो पैसनि खां सवा हाणे त यार धंधो थी वियो आहे हाणे त कारोबार थी वियो आहे न्याणी पैसे खां सवा खपाइण जे लाइ मुसलमान तयार न आहे यार ग़ैर मुस्लिमनि ते नज़र था कयूं ग़ैर मुस्लिम बि न्याणीअ जो पैसो नथो वधे ॿियनि माण्हुनि ते नज़र कंदे त उहे बि न्याणीअ जो पैसो नथा वठनि अल्लाह मुसलमान जी पूरी करे रब मुसलमान जी पूरी करे जेको न्याणी जे मथां ज़ुल्म करे न्याणी पैसनि ते खपाए थो पियो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजूं 4 न्याणियूं बिना एवज जे ॾिनियूं बिना पैसनि जे महबूब मुस्तफा करीम पढ़ायूं साईं चइनी न्याणियुनि जो न एवज वरितो न ऐं साईं जन पंहिंजनि न्याणियुनि खे ॾाज बि पंहिंजे घरों ॾिनो असां छा चवंदा आहियूं अब मूंखे त रुपयो बि हराम आहे बाक़ी 1.5-2 लख जेको ॾींदे न मां उहो धीउ खे ॾाज ॾींदुमि अच्छा तुंहिंजे मथां धीउ जो ॾाज फर्ज़ न उहो बि हुन ते फर्ज़ आहे खिदमत तुंहिंजी कई घर में 20 साल लटा तुंहिंजा धोतई मानियूं तुंहिंजूं कई दुख सुख में तोसां गुज़ारे न्याणी कोन थी चवई त मूंखे 2 लखनि जो सामान ॾे छो त जेके हुन खां 2 लख वरितई सामान दासे बि मेणे वारा पंहिंजे हथ सां जेको ग़रीबी हाल हुई न्याणीअ खे ॾियां उहे कोई बि कोन चई हा त छा ॾिनो थी ईअं त चई सघियां जहिड़ो हाल हो मां पंहिंजे न्याणीअ जे हवाले कयो पुट जे लाइ पटे सटे लाइ शामो छा सब कुछ करे सके तो बाकी नथो थिएसि त न्याणी जे लाइ नथो थिएसि अल्लाहु अकबर ओ मुसलमानो न वठो ॾोज जे लाइ पैसा रब करीम जेतिरी तव्हांखे ताक़त ॾे पंहिंजे हथ सां पाण ॾींदा कयो ओ मुसलमानो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजूं 4 न्याणियूं पढ़ायूं ऐं आलिम सगोरा मौजूद स्टेज ते नज़र रखंदो त महबूब मुस्तफा करीम 4 न्याणियूं पंहिंजनि में पढ़ायूं 4 न्याणियूं असां पंहिंजनि सां ठहण जे लाइ तयार न आहियूं अब ईअं है गरीब चाचो आ तॾहिं बि नफ़रत कबी गरीब मामो आ तॾहिं बि नफ़रत कबी पुफी वेचारी गरीब आ तॾहिं बि नफ़रत कबी अॼु गरीब खां को वठण जे लाइ तयार न आहे ओ मुसलमानो नज़र त कयो तॾहिं महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी आख़िरी न्याणी बीबी फातिमा सां पढ़ाई उन टेम ते मिठड़े अली से खे पंहिंजो घर बि कोन हो अब मुर्शिद अली से के पंहिंजो घरड़ो भी हिकिड़े साहबीअ खे साईं फरमायो साहबी सगोरा चई जी आका चई यार तुंहिंजो घर आहे मूंखे कुझु महीना खपंदो मां पंहिंजे अलीअ खे एतिरे विहारियां मां पंहिंजे न्याणीअ फातिमा खे एतिरे विहारियां पोइ मां पंहिंजे न्याणीअ खे घरड़ो ठाहे ॾींदुमि पोइ जेकॾहिं यार तूं चवे त मां सामान
पंहिंजी न्याणी एतिरे पढ़ाए अचां। अल्लाह अकबर। वो चवे तो मुंहिंजा आका मूंखे इन खां वधीक ॿियो छा खपे जो ॿिन्ही जहान जे सरदार जी न्याणी मां ग़रीब जे घर में कदम घुमाई वेंदी। अब अली सैन सोने के पंहिंजो घरड़ो भी खुद महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जिंदगी मुबारक ते नजर कर मां आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे शादी जो मुतालो कयो। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा महबूब मुस्तफा करीम साईं वटि पाण जी आई। वो घड़ो 7-8 फुट या घणो 7-8 फुट हम चोरस भितियूं कचड़ियूं मथों छड़ियूं रखला। हाय हाय कामाऊं छड़ियूं रखला एतरो मथे अने जो साईं जन उथी पा बीहन तो वे छड़ियूं मथे मुबारक के लगन पियो। मीह को बचाव जे लाए आका साईं मथों कंबल रखियो। बिनी जहान जो सरदार पर घर जी पोजीशन है। अबू बकर सोने इए त न चयो त बल घर पक्को होजे त पो मां ॾियां। आका साईं त न फरमाए त अली अवल घर पक्को ठाए त पो मां ॾियां। अल्लाह अकबर अल्लाह अकबर। वडन जे मथों जिम्मेवारी आया। न्याणी वारे जे लाए वरी जे घर में न्याणी थी वने तेजे लाए भी माए अर्ज कंदो रहंदो आ। ओ मुसलमानो पांजो भी न्याणियूं ॾींदा हो परायूं न्याणियूं भी वठी घर ईंदा हो। पांजे धीउ वांगुरु जेकॾहिं असां पंहिंजे नुंहं खे ॾिठोसीं यार सफ़ा सिंधीअ में वाइसो कयां पंहिंजे धीउ वांगुरु जेकॾहिं असां नुंहं खे प्यार ॾिनोसीं जेकॾहिं नुंहं खे अबे जेकॾहिं नुंहं खे पुट खां सवाइ सॾु न कयोसीं धीअ वारो मकान ॾिनोसीं त इंशाअल्लाह नुंहं बि धीअरनि वारियूं सिका लाहींदी। जी पंहिंजे धीउ सां हलूं पा दुख सुख में तकलीफ़ में धीउ जी शिकायत कंहिंसां ई न पा कयूं त उहा धीउ वरी जॾहिं ॿिए जे घर में वेंदी त सोचींदी त मूंसां अबो मां कीअं हलियो मां उहो घर बि ईअं ई वसाया। उहो घर बि वरी जेका न्याणी पंहिंजे पुट वटि ईंदी जेके सिंधीअ में असां नुंहं करे चवंदा आहियूं जॾहिं उहा ईंदी असां हुन सां न्याणीअ वारो बर्ताव कंदासीं उहा बि चवंदी त वाकई मुंहिंजो सहुरो बि अॼु अबे वारी सिका थो लाहे। चवंदी त मुंहिंजी ससु भी अम्मा वारियूं सिका थी लाहे त पोइ अल्लाह उनखे भी हया ॾींदो कि न। पर जेकॾहिं हिन जो सूबेदार वांगुरु सचू पुत्रो सदाई तैयार हुजे लठ जो ज़िपट हुजे सॼी सुकी ॻाल्हि ते अब सॼी सुकी ॻाल्हि ते किरो पोइ सच ॿुधाए दियो घर ठहंदो पोइ खोड़। मुझे दोस्त चवंदा नौजवान साईं तव्हां हर वाइद में पीउ माउ जा हक़ पीउ माउ जा हक़ पीउ माउ जा हक़ पीउ मूंखे घर करण ई नथो ॾे पीउ मूंखे घर करण ई नथो ॾे ॿाहिरों लोड़े लोड़े अचां पीउ वटि पाचां त रोज़ नवां ड्रामा नयूं ॻाल्हियूं। ओ वॾड़ो जीअं तव्हां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी आहे त तीअं बचड़नि जे ज़िंदगी जे लाइ बि वॾड़नि खे सोचणो आहे। हा वाह नौजवानन जे जिंदगी जे लाइ भी वडरन के सोचणो आहे। अल्लाह जो वासो पंहिंजे घरन के जन्नत बनायो ऐं हिक औरत नेक जे करे सॼो माहौल सॼो ॻोठ बदिलजी वेंदो आहे। अब जेकॾहिं हिकिड़े घर में काथे नेक सालियो औरत पहुचे थी त घर ते असर थींदो आहे माहौल ते ॻोठ ते पाड़े ते। सैयद हाफिज़ रहमान साहब जन गड्डा एक जाते जलसे ते व्यासे चयोसीं अगले साल इन नौजवान जे शादी ते तव्हां आया हुयो वो भी जलसो थियो हो। हाणे सही नौजवान जेका शादी करे आयो उहा छोकरी कुरान पाक पढ़ियल हुई उन मेहनत कई आहे उन साल में हाणे 30 छोकरिन कुरान पूरो कयो आहे उन जे दस्तार बंदी जे मौके ते तव्हां आया हो। हिकड़ी औरत जे करे साल में जो 30-35 न्याणियूं कुरान पूरो कने त ॿुधाए इहो अंग वधंदो कि न। ओ मुसलमानो अल्लाह जो वासो पंहिंजनि पुटनि खे नेक बणायो त इंशाअल्लाह हे जहान जन्नत बणजी वेंदो। मां वडन जे आडो अर्ज पोकियां त जीअं पंहिंजे न्याणियुनि खे ॾिसो था ऐं अॻे वॾा मुंहिंजे साम्हूं खोड़ वेठा आहिनि वॾनि असांखे ॿुधायो आहे अॻे वॾा जेठि मथे पंहिंजे न्याणीअ खे पढ़ाईंदा हुआ। मां वाइदनि में चवंदो रहंदो आहियां न्याणीअ खे विहारे करे वसियतूं कंदा हुआ नसीहतूं कंदा हुआ। ओ न्याणी
हिन जाए ते जेका तुझी जिंदगी गुजरी जी जे दुखन सुखन में तुझी जिंदगी गुजरी आ कने प्यारन भेनन सा थोड़ा घणा इख्तिलाफ भी थी पे पर तू ए दिल दा मटाए छया ओ न्याणी जी जे दुखन सुखन में तुझी जिंदगी गुजरी आ उते वन जा उते भी सागो ही तुझो तरीको हो जे सारो अबो थई सस तुझी मावा देवणी निनानो तुझो भेनर थई मुर्स जे भाइरन जो ख्याल रख जा जे अबो मान्याने के विहारे करे एड़ियो वसियतू कंदा तला न न्याणे के भी हया दींदो आ अगे वडा न्याणे के विहारे करे वसियतू कंदा पुत्र हे घर अबे अम्मा वारो आ हिन घर वारी सूरत हाल बिया जे घर में वने थी उन घर वारी सूरत हाल बिया पुट उतरे ये नखरा न कजाए जेके हिते मुंह वट करे थी पई हितरे जेका तुझा ख्याल जेके तुझे गालियूं मता उते उए पूरी न थी सगनी मता शिकायत करे शिकायत ना हाने जिंदगी तोखे उन्ने घर में गुजारिया हितरे तू मेहमान थी हितरे तू सच बुधायो तो जडे न्याणी के विहारे करे वड़ा एड़ी नसीहतूं कंदा त पो अल्लाह उन न्याणी के भी हयाओ पर जेकरे मामूली मामूली गालन ते बाबा न्याणी के टेक डिबी त ये घर हवा ये घर हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम महबूब मुस्तफा करीम असांजी नंढे में नंढी न्याणी बीबी फातिमा हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जो अम्मा फातिमा साण जे घर आया नज़र जो कंदा त बीबी फातिमा साण परेशान वेठिया पुछा कंदा पुट दे त ख़बर छा जे करे परेशान आ अम्मा फातिमा अर्ज़ करे थी ओ मुंजा बाबा साईं मुंजो शेरे खुदा मुखो कंहिं गाल ते नाराज थी वियो आ ज़ालिम सब पाण वेठा से तो खबर ना है मुखे याद ना है कोई लफ्ज निकरी वाला छा जो मुझे शेरे खुदा के दुखियो लगो आ से कावड़ जी वियो हुजूर से फरमायो मुझो अली काडे वियो हुंदो यो मस्जिद नबवी में सुतो पियो हुंदो हर मानू जे स्टाफ जी खबर होंदी आ अब फलाने मानू के गोलियो अब मस्जिद में हुंदो मदरसे में हुंदो फलाने मानू के गोलियो चलो यो फलाने होटल ते वेंदो आ फलाणो मानू यो फलाणे पॉप ते हुंदो आ हर एक जे स्टाफ जी महबूबा मुस्तफा करीम फरमायो मुझे शेर खुदा काजे वयो हुंदो अल्लाह जे घर मस्जिद नबी में वयो हुंदो हरते शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो सुतो पियो शेर खुदा जे सुमन जे करे चेहरो मुबारक मिट्टी ते लगो पियो से फरमांदा कुम या बातराब ओ मिट्टी वारा हो तो मिट्टी वारा तो महबूबा मुस्तफा करीम पंजे न्याणे जे करे पंजे न्याणे के पर चायो वा अब पंजे सिंधी में छा चंदो आ त जाते वार विषायबा ताते लेखा हां सही जाते वार विषायबा ताते लेखा अम्मा फातिमा सान जे करे सोनो अली से उठियो साईं जने मिट्टी उगन पिया ओ मिट्टी वारा उत हज़रत अली रज़ी अल्लाह ताला नो जो कंदड़ो हेठिया हां साईं के चवे त छा चवे अब जडे अब्बा आए पुट करे सॾु कबो आ त पो जेड़ो सवाल हुंदो आ जवाब भी अगे असांजा वड़ा हुंदा पो सॾु कंदा ओ पुट ओ अब्बा छोकरो भी चंदो हो जी बाबा हाने ओ छोरा सॾु छा तो थे ओ छोरा ओ भी छा चवे शाहे फाटे दो पियो जेड़ो सवाल कंदे जवाब भी शाहे फाटे दो पियो अब्बा पुट वैया त पो जवाब भी अब्बा बाबा सा ओ वडड़ो अम्मा वहां के अर्ज करण आयो आ हालात मटजी वया पुराने दौर वारो माहौल मटजी वयो आ अज नौजवानन जो दौर बियो आ नौजवानन जी सोच बिया अल्लाह जो वास्तो तो पंजे पुटन जे घरन के न फिटायो ऐ मां हे भी तजरबो कयो आ केतर जाइन ते पुटन जे बेहयाइन जे करे खानदानन जा खानदान तबाह थिया काते शोरन जे बेहयाइन जे करे छोरन जे गलत फैसलन तकड़ जल्दबाजी जे करे घरन जा घर छो असां जे करे छड़ो स्त्री में लटो सड़ी पयो न त बि 3 तलाकू न घट में घट 1000 तलाक दींदो घणियो वा अरे स्त्री में सड़ी पियो चंद्रा स्टाफ त कर न काथे एक बिन ते ढो न घट में घट 1000 तलाक ए तलाक देण को पो वरी जने हमरा सामत में दो त पो कूड़ ठाइंदो
ये सुबह शाम असां वटि मसइला छा कूड़ ठाहींदो से मूंखे क़ुरान खणाए मां तलाक ॾिनो मां चरियो आहियां मां नशाई आहियां। अच्छा ये हाणे थियूं ॻाल्हियूं यादि पवनी साईं जे साम्हूं पुछा तो घणा मसइला हल कया ये तलाक वारा छोरा तलाकूं ॾेई पोइ क़ुरान मथे ते खणी वेंदई क़ुरान मथे ते असां ॾिनी कोन्हे। हीअं बि मां ॾिठो आहे केतिरनि जाइनि ते वेंदा आहियूं पोइ पर्चियूं मिलंदियूं आहिनि त साईं हिन ॻोठ में 4-5 छोकिरियूं 3 तलाकूं ॾिनल वरी विहारियूं वेठा आहिनि तलाकुनि खां पोइ ॿार बि थिया खोड़ कहिड़ा नाला खड़ा 3 तलाकूं ॾिनल वरी 3 तलाकुनि खां बाद में अबे के भी खबर आ अम्मा के भी खबर आ पर यार न तो कुछ छाजे करे जे पुट जी गिला थींदी गिला जो सोचे तो कब्र में नांगन जो नथो सोचे जहन्नम जे नांगन बलाउन जो नथो सोचे। ओ मुसलमान ओ नौजवान पंहिंजे ज़ुबानन ते कंट्रोल कयो वॾनि जे साम्हूं मार तो कयो पंहिंजे पुटनि खे बि हिदायत कयो पंहिंजे न्याणियुनि खे बि हिदायत कयो जेकॾहिं पीउ माउ पंहिंजे बचनि खे हिदायत कंदा त बच्चा न थिरंदा बच्चा ऐं मां वाइज़नि में बि चवंदो आहियां पीउ पुटनि खे विहारे करे चवंदो छोरो तहां में हाल कोने माण्हू को पुछा कयो अञा भी ठूठियूं भगला हूंदवस हलड़े भेणा कंदारा पुट के सबक तो सेखारे तहां कुशो ही रहता भाड़ियो भाड़ जा तरा हो तुम्हारी मां कुशे बस ये किलो कढणो वठणो हल भेणा जा बच्चा हाने उन लकुण जो डस जो जो छोरो पाण भी खणी सके समझो था ना ये गाड़ी जा किला अग में हा ये गाड़ी वाला किला हाने वे किला हाने किलो बे जो मजबूत आ समझो था ना बा हाने वो किलो बे जो मजबूत आ पुटन के विहारे समझायो पुट दुनिया में कसाई पकाई थींदियूं इंसान को कसाई पकाई गलतियों वगैरह थींदियूं भला तोखो भी थींदियूं हूंदियूं जेकॾहिं हुन खां का कसाई पकाई थी आहे तीअं माहौल हलणो आहे पर जेकॾहिं पुट खे चइजे हाल कोन्हे तुंहिंजे हूंदे छोरीअ जो हे हाल हे भी चंदो त मां बाबे को मथे थिया घट त न थिया न डाची 10 त तोड़ी 13 न डाची 10 त तोड़ी चे बाबा ॾिस जाए रड़ियूं सजे गोठ भी विधई हल से हल हमरा हाथ मार ॾिनी मां हिकिड़ो मिसाल ॾींदो असांजे पाड़े जो हवरा पंहिंजे घरवारीअ खे 2-3 चंबा वाहे कढिया माई वेचारी भी शरीफ सिधो थाणे ते आई शरीफ वेचारी सिधो ही थाने ते आई मां हिकिड़े जलसे ते हुजा उतों जे एस आए फोन कई चैसे हिकिड़ो तव्हांजे पाड़े जो मसइलो आहे असां हिनखे तव्हांजे मोकिलियूं था फ़ैसिलो कयो मुंहिंजो ख़ैर त आहे छा मसइलो थियो आहे चैसे जेकॾहिं वेझाओ त अचो मां जर मां बि जलसे तो मोटियो अचां थो पियो मां बि वेझो आहे सिधो हुयमि त हमरा ॿुधो बाबा ख़ैर त आहे चैसी बसि मां हणंदो त कोन्हे अॼु अलाए कीअं 2 चंबा लॻी विया थधि कोड़े हणंदो कोन्हे मां पर अॼु अलाए कीअं अब हाणे तूं छा थो चवे हाणे तोखे बाई बदराए वई आहे 2 चंबनि जे करे हाणे जो मां तुंहिंजी ज़मानत खणा चएसि जेको लिखी ॾियो बाक़ी मां हथ खो तो भां छा ॿीहर हथ बथ खो मां हाय हाय अलाए छा थी वियो आहे ज़मानो अलाए काथे पहुतो आहे जहान अलाए काथे पहुतो आहे गैर मुस्लिम त असां ते खिले थो असां मुस्लमान पंहिंजे मुस्लमानी जा कम लाहे मां घोटन के भी अर्ज़ कंदो रहंदो आ तवज्जो कर मां वाइद के पूरो करण वारो आ घोटन के भी अर्ज़ कंदो रहंदो आ जडे माण्हू छड़ो आ अकेलो आ त जिम्मेवारी भी हुंदी आ 3 बजे घर मोटियो 2 बजे घर मोटियो होटल तो जडे हो बेजाऊं थियूं न करे त उथंदा ई न होटल वाजे बाबा खुदा के वञो घर भी वञो वेही वेही मुझे बेजाई घसाई जो बाटा त खीर जा खत्म जोरियो थारे त वो घर उथंदो घर वञो त छा कयो वञी मर सुम अची खट ते घर वञो त छा कयो वञी वरी जेकॾहिं शादीअ खां बाद भी सागा ई कम त पोइ न था ॻाल्हायो इनखे सिंधी में छा चइबो आहे सागा लाटूं घोटन जे मथां भी आ जिम्मेवारी आ नौजवान जे मथां या जिम्मेवारी आ अकेलो आ त जिम्मेवारी भी आ शादीअ खां बाद में जिम्मेवारी भी आ शादी को बाद में जिम्मेवारी भी आ
अल्लाह सही बे खानदान बे रतमो जॾहिं उहा छोकिरी हिन वटि पहुचाई हुन जी तबियत बि इहो हिन जो कमु आहे त हुन जे तबियत खे अब चवंदा आहियूं त हे सेठ वॾो सियाणो आहे अब मज़दूरनि मां कमु वठी ॼाणे पघार बि थोरी पर कमु बि आवा अब चइबो आहे सियाणियूं मायूं त हर को हलाए पर को चरियूं खरियूं बि नथा ॻाल्हाए पर माई ऐं चरी तव्हां चवंदो त थी नथो सघे यार माई ऐं चरी थी नथो सघे इहो त थी सघे थो असांजे सियाणनि खे बि चरियो कनि असांजे सियाणनि खे बि चरियो कनि ईअं थी सघे थो हाय हाय घोट जे मथां या ज़िम्मेवारी जय बे मां महिनत करे मूंखे पाले ताते जवान करे शादी कराई हाणे उन घरवारीअ जे करे अबे खे न ईंदाइबो उन घरवारीअ जे करे जीजल खे न ईंदाइबो छो त जेकॾहिं अॼु तूं अॼु घोट थियो आहे मतां सुभाणे तोखे बचा थियनी मतां अॼु पीउ माउ खे रुआरे सुभाणे तोखे पाण खे न रोइणो पवई अगे मां तव्हांखे पंहिंजे ज़िले खैरपुर जो मिसाल ॿुधायां मुंहिंजो पंहिंजो अज़ीज़ करीब आहे बाग खयो त हिकु जाइ ते चइसि जंहिंजो बाग खयो आहे उनखे तक़रीबन 10,000 खनि खजियूं आहिनि घणियूं 10,000 खनि खजियूं अथसि चइसि सभई गॾु अने 184 भाती गॾु था गुज़ारनि घणा हुआ 100 माचो हेड़े दौर में 184 भाती गॾु का त ॻाल्हि ऐं असां तारीख़ पोबद बि अवल पिणे माणे खां जुदा हल भेड़ा जा बचा छोरा तारीख़ तॾहिं मिलंदी अवल जॾहिं पिणे माणे खां अड़े हाणे पती बि कोन्हे अवल पीउ माउ खां जुदा त पोइ सुभाणे जा इहा हेलीकॉप्टर वठी ॾींदसि ॾुखियूं ॻाल्हियूं आहिनि न अहिड़ी ॾुखियूं ॻाल्हियूं न कयूं हाणे हाणे थधड़ियूं थधड़ियूं सफ़ा दिलि जाए वारियूं छा ख़्याल आहे ईअं न थिए दिलि जाए वारी अब घर वारी आहे त जन्नत आहे कीअं साईं घर वारी आहे त जन्नत आहे सुकून आहे ज़िंदगी अमन वारी आहे घर वारी न आहे त पोइ पहिरीं मुहर्रम खां 10 मुहर्रम ताईं पहिरीं मुहर्रम खां पोइ 10 मुहर्रम ताईं अल्लाह सही चल असांजे हिन मुजाहिद मां त मुबारकबाद ॾींदुमि जो हाणे अल्हम्दुलिल्लाह वॾो फ़र्क़ु आहे जो शादियुनि जे मौक़नि ते बि क़ुर पाक जा वाइज़ था थियनि अॻे इहा शइ कोन हुई अब अॻे इहा शइ कोन हुई निकाह जे रीतियुनि रस्मनि शादियुनि जे रीतियुनि रस्मनि त मां वञा ई नथो अलाए छा जहान अलाए लॻो पियो आहे पर जेकॾहिं पुट जे विहांव शादीअ ते जेकॾहिं सेरा न थिया त सीध कूड़िया जेकॾहिं मां तोखे पुट पणाए ॾियां हल भेणा जा बचा वरी ये भवारी छा हाँ सही है न सही जेकॾहिं सेरा न थियनि ऐं कुराड़ियूं मुफ्तियाणी बि अथव पढ़ियूं बि काथे कोन्हनि पढ़ियूं बि काथे कोन्हनि जो चइजनि त पढ़ियूं आहिनि पर इहा मुफ्तियाणी भला धूल नाजाइज़ आहे थाल त न्याणियूं वॼाए सघनि थियूं न अलाए कहिड़े किताब में लिखियल आहे हा धूल न भला मोर साहब जो तो थाल त वॼाइनि न ऐं अलाह करे हेतिरे न हूंदो केतिरनि जाइनि ते वञूं था चइसि सेहरनि जा बि ईअं सॾ था मिलनि जीअं विहांव जा सॾ ॾिबा पर जेकॾहिं कंहिं मुलियाणे घर में का सेहरनि ते न आई त हुन सां भत बिरादर हल भेड़ा जा बचा हाणे केरु पुॼे हलो हेॾे नथा वञूं बसि इहो बि कमु ॾुखियो आहे वञूं काॾे हेॾो वाह वाह होॾो पाणी आहे विच ते फाथा पिया हाँ से होॾो वाह वाह होॾो पाण ॿाहिराड़ीअ वारा वरी बि सुकून में शुकुर कयूं हा बा पाण ॿाहिराड़ीअ वारा वरी बि सुकून में शहरनि जा बि निकाह पढ़ाइण वेंदा आहियूं शहरनि जा बि निकाह पढ़ाइण वेंदा आहियूं ऐं शहरनि जे निकाह पढ़ाइण वारो काज़ी साहिबु 1.5-2 कलाक इंतज़ारु कंदो आहे बाबा निकाह पढ़ूं से कुंवार ब्यूटी पार्लर तो मोटे नाले क़ुरान हिनखे पोइ त घुरायो आहे न हाँ अल्लाह छा कयूं अल्लाह से चल असांखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए घोट जे मथां इहा ज़िम्मेवारी थी बणिजे त जॾहिं ॿी औरत पंहिंजे घर में अचे हाणे उनजे अकुल जे मथां आहे उनजे सोच जे मथां आहे त जीअं पंहिंजो घर बि सेट करे पंहिंजे पीउ माउ खे बि न रंजाए पंहिंजो घर बि सेट करे पंहिंजे भेनरुनि खे पंहिंजे न्याणियुनि खे न रंजाए
असा वरी ज़ाल के खुश करण जे लाइ हे मुंहिंजी भेनर थी ने तोखे घर करण ॾींदियूं हल भेणा जा बच्चा सॼी भेण उन भेनर लटा धोता इस्त्री करे ॾिनऊं हिन जूं ख़िदमतूं कयूं हाणे भेनरुनि जे साम्हूं पियो तो ज़ाल खे ख़ुशि करे हीअ मुंहिंजी माउ हीअ हिन महिल ते न सुधरी आहे बाबा ज़ुल्म में आहे अच्छा छाजे करे छड़ो ज़ाल हूअ चवंदी हाणे आ मुंहिंजे चंबे में हेॾे बि न हलो आहे त ॼाण तरह बस ॿीहर घोटनि खे छड़ो दुआ में घुरायूं स्टेज ते न नी हाय हाय अल्लाह साईं हे त मुजाहिद हाफ़िज़ सगोरो आहे रब साईं हिनखे नेक सालिह बचड़ा नसीब करे ऐं उन कुंवार जे मथों बि ज़िम्मेवारी हूंदी आहे न्याणी जे मथों बि ज़िम्मेवारी हूंदी आहे अबे अम्मा जे घर जहिड़ा नखरा ॿियो को बर्दाश्त अबे अम्मा जे घर जहिड़ियूं मस्तियूं ॿिए हंधि उतरे घर जी वॾी आहे उते घर जो सभु कुझु हिन जे हथ में आहे पीउ सां नखरा करे माउ सां नखरा करे भेनरुनि भाइरुनि सां नखरा करे उहे नखरा मथां हुते हाणे उन जे सोच जे मथां आहे त मां अहिड़ी ज़िंदगी गुज़ारियां जीअं हिन घर जे करे मुंहिंजे पीउ माउ जे घर ते असर अल्लाह साईं शल समूरनि मुस्लमाननि जे घरनि जो भलो फरमाए रब पाक शल समूरनि नौजवाननि खे नेक सालियो घरवारियूं नसीब फरमाए मां पुटनि वारनि खां वधीक न्याणियुनि वारनि खे मुबारक ॾींदो आहे जंहिंजे हयातीअ में न्याणीअ जो ॿारु लथो उहो वॾो ख़ुशि नसीब आहे न्याणी पढ़ायो पुट पढ़ायो विहारण जो टाइम कोन्हे को अल्लाह ऐं हे बि यादि कयो त इंशाअल्लाह हाणे ख़ुशियुनि जे मौक़नि ते अल्लाह जो क़ुर पढ़ाईंदासीं ऐं हिन दिलबर जो फ़र्क़ु पवंदो आहे हिन दिलबर जे करे फ़र्क़ु पवंदो आहे हिन जे करे बरकत थींदी आहे इंशाअल्लाह अल्लाह हिन विहांव खे निकाह के शादी आबादी खाना आबादी बढ़ाईंदो रब से इनके नेक सालिह बचड़ा नसीब फरमाइंदो रब से तव्हां असांखे बि तौफ़ीक़ अता कंदो अल्लाह से जो असां बि पंहिंजनि बचड़नि जे ख़ुशियुनि जे मौक़नि ते इहो क़ुर पाक जो प्रोग्राम करायूं ऐं अल्लाह असां खां बि पंहिंजे हयातीअ में बचड़नि जो ॿार लाराए न्याणियुनि जो ॿार पुटनि जो ॿार रब पाक मूंखे बि इन्हनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए रब पाक अव्हां खे बि इन्हनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला हबीबिक खैर खल्क़ि कुल्लिहिम अल्लाहुम्मा वस्सिल आज़ि सबाब लि अरवाह जमील मुस्लिमीन अल्लाहुम्मा अग़फिर लहुम अल्लाहुम्मा अर्हमहुम अल्लाहुम्मा अजल क़ब्र मरऊदतुम मिन अल्लाहुम्मा अलिफ बैन कुलूबिहिमा कमा अलफ़्त बैन मुमिन सलातन व आयशा रज़ी अल्लाह अल्लाहुम्मा अलिफ बैन कुलूबिहिमा कमा अलफ़्त बैन अली व फातिमा रज़ी अल्लाह अल्लाहुम्मा अलिफ बैन कुलूबिहिमा कमा अलफ़्त बैन हुसैन व शाहरबान रज़ी अल्लाह अन्हुमा व अन्हुन व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मद व आलिहि व असहाब अजमईन बिर अब अकेले ॻाल्हाए पाण में माफ़ो मिले हुजां।